किताब सारियां सेई ॾींहं कृष्ण चंदुर लतीफ़ अयाज़ पंवर। उहा पूनम जी सुबुह हुई। अमां सुबुह जो उथंदे ई मूंखे वेंजारियो ऐं पाइण लाइ हिकु अछे रंग जी नई नकोर धोती ॾिनाई। कुल्हनि ते जणियो विधाई, पोइ बंगले जे अङण खे पंहिंजे हथनि सां धोई चमकाए मूं लाइ हिकु नंढड़ो गालीचो विछाए पाण पंडित खे सॾण लाइ साम्हूं वारी पहाड़ी ॾांहुं हली वई। घर में 5 नौकर मौजूदु हुआ, पर पूनम जी सुबुह जो मुंहिंजो समूरो कमु अमां पंहिंजे हथनि सां कंदी हुई, छो त आउं पंहिंजे माउ पीउ जो अकेलो सिकी लधो पुटु हुअसि ऐं पूनम जो ॾींहुं फ़क़ति ऐं फ़क़ति मुंहिंजो ॾींहुं हूंदो हो। कलाक खनि ताईं मूं गायत्री जो विर्तु कयो ऐं पोइ विरांडे खां ॿाहिरि सूरजमुखी जे गुलनि ना कंद खणी उभरंदे आसमान तरफ़ ॾिसंदो रहियसि। आसमान में किथे बि रातोकनि सितारनि जी रख बाक़ी न हुई। आसमान जो फर्श बि बिल्कुलु असांजे बंगले जे अङण जीअं धोतल पोतल ऐं नीरो हो। सिज बि अञा अङण ते न आयो हो। शायदि संदसि माउ खेसि वहिंजारे रही हूंदी। मुंहिंजो ख़्यालु आहे त सिज रोज़ु वहिंजंदो हूंदो, तॾहिं त संदसि मुंहुं एॾो साफ़ ऐं रोशन आहे। मां सम्झां थो त सिज जी माउ बि मुंहिंजी माउ जीअं सख़्तु दिलि जी हूंदी, जेका रोज़ु सुबुह जो पंहिंजे पुट खे वहिंजण ते मजबूर कंदी आहे। भला कॾहिं कॾहिं वहिंजण त मूंखे बि वणंदो आहे, ख़ासि तौरु पहाड़ी खां हेठि वहंदड़ नदी में वहिंजण, जितां पंचकी जो पाणी आबशार जीअं नदी में अची पवंदो आहे ऐं नीरे पाणी में लखें बुड़बुड़ा फुटंदा फाटंदा ईअं जिस्म में किटकिटाई कंदा वेंदा आहिनि जीअं तारा मूंखे किटकिटाई कंदी आहे। अवी तारा खे नथा सुञाणो न? तारा मोलू मोची जी धीउ आहे, जेको असांजे बंगले खां हेठि वारी माथिरी में हिकु झूपड़ी में रहंदो आहे। तारा ॾाढी ग़रीब आहे। संदसि झुगी हंधा हंधा झुरियल आहे। संदसि चोले ऐं सलवार में बि केतिरियूं ई चतियूं लॻल हूंदियूं आहिनि। संदसि वारनि में संदसि माउ कॾहिं भुलिजी बि तेल नाहे विझंदी, छो त हू तेल मथे खे हणण लाइ न पर खाइण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। मुंहिंजी माउ हिननि माण्हुनि खां सख़्तु नफ़रत कंदी आहे, छो त हू ग़रीब ऐं घटि ज़ात वारा आहिनि। मूंखे बि तारा जा माउ पीउ असुलु न आहिनि वणंदा, सफ़ा सुकल ऐं मर्ज़ील नज़र ईंदा आहिनि, ॼण हर वक़्तु बुख ते हुजनि। मुंहिंजी माउ त हिननि माण्हुनि खे बिना पसंदि नाहे कंदी, पर इहे हर रोज़ु असां वटि अची कुझु न कुझु घुरंदा आहिनि, छो त मोलू मोची वटि का बि ज़मीन नाहे, हू सिर्फ़ु जुतियूं ठाहींदो आहे। पर तारा मूंखे पसंदि आहे। संदसि मुंहुं गोल बिल्कुलु चंड जीअं आहे ऐं जॾहिं हू पंहिंजा नंढड़ा नंढड़ा चप खोले खिलंदी आहे त ॾाढी प्यारी लॻंदी आहे। मूं तइ करे छॾियो आहे त आउं वॾो थी तारा सां शादी कंदसि, पर अञा इन कम में घणो वक़्तु लॻंदो, छो त मुंहिंजी उमिरि सिर्फ़ु 8 साल आहे। अलाए छो ही वॾी उमिरि जा माण्हू असां नंढड़नि ॿारनि खे शादी करणु नथा ॾियनि। मुंहिंजी माउ त मूंखे तारा सां खेॾण बि नाहे ॾींदी। असां ॿई लिकी लिकी खेॾंदा आहियूं ऐं जॾहिं तारा खेॾंदे खेॾंदे मूंखां कावड़जी पवंदी आहे त मूंसां शादी करण खां इनकार करे छॾींदी आहे। दरअसल तारा 2 शादियूं करणु घुरे थी। कुझु महीना अॻु राजा जो महावत हाथी ते सवार थी असांजे बंगले जे साम्हूं खां लंघियो हो। खेसि ॾिसी तारा तइ कयो हो त हू पहिरीं शादी त उन महावत सां कंदी ऐं पोइ ॿी मूंसां कंदी। जॾहिं आउं खेसि चवंदो आहियां त तूं ॿी शादी नथी करे सघीं त हू चिॿारा ॾेई चवंदी आहे त छो नथी करे सघां? जेकॾहिं मुशीर गंगाराम 2 शादियूं करे सघे थो त आउं छो नथी करे सघां? संदसि इन सवाल जो मूं वटि को बि जवाबु न आयो हूंदो ऐं जॾहिं मूं वटि तारा जी कंहिं बि ॻाल्हि जो जवाबु न आयो हूंदो त आउं खेसि मारींदो आहियां। ख़ासि तौरु जॾहिं हू 2 शादियुनि जी ॻाल्हि कंदी आहे त आउं खेसि ॾाढो वारींदो आहियां। अड़े आउं तोखे 500 भेरा मंत्र जो विर्तु करण जो चई वई हुअसि ऐं तूं मंत्र पढ़ण बजाए वेठो गुलनि ॾे घूरी। अमां जो आवाज़ु ॿुधी आउं घबराइजी वियुसि ऐं जल्दी जल्दी मंत्र जो जाप करणु लॻसि। अमां पंहिंजी कावड़ दॿाईंदे पंडित खे चवणु लॻी, अजीब ॿारु आहे, हर वक़्तु न ॼाण कहिड़नि ख़्यालनि में गुम थो रहे। पंडित चयो, इन ई करे त मुंहिंजो को बि मंत्र मथसि असरु नथो करे, मंत्र यादि करे त लॻेसि। पंडित जी ॻाल्हि ॿुधी अमां कावड़ में अची मूंखे मारण लाइ हथु खयों, पर पंडित विच में पई इहो चई संदसि हथु झले वरितो त न न, हिन भलारे समय ॿार खे मारणु ठीकु नाहे। अमां मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदे पोइ ते हटी वई। पंडित पुछियो, 7 अनाजो तयारु आहे? पूनम ॾींहं ते मूंखे 7 क़िस्मनि जे मुख़्तलिफ़ अनाजनि में तोरियो वेंदो आहे। जेतिरो मुंहिंजो वज़न हूंदो आहे ओतिरे वज़न जूं 7 जिन्सूं, जिन में मसूर, चणा,
चांवर, कणिक, तिर, जूअर ऐं मकई मिलाए अमां 7 अनाजो तयारु कंदी आहे ऐं पोइ अङण खां ॿाहिरि बाग़ीचे में पिपिर जे वण हेठि लॻल काठियुनि तोरण वारी वॾी साहिमी जे हिकु पुड़ में मूंखे ऐं ॿिए में 7 अनाजो विधो वेंदो आहे। जॾहिं ॿिन्ही पुड़नि जो वज़न बराबरि थींदो आहे त मूंखे साहिमी मां लाथो वेंदो आहे ऐं अनाज पंडित जे हवाले कयो वेंदो आहे। इन ई दौरान पंडित मंत्र पढ़ंदो रहंदो आहे। 8 सालनि खां इहो सभु कुझु थींदो रहियो आहे ऐं इन ई करे थींदो रहियो आहे जो आउं जिस्मानी तौरु ॾाढो ॾुबरो ऐं कमज़ोर आहियां। अमां मूंखे ॾाढो खाराईंदी आहे, पर बाबा जो ख़्यालु आहे त जेकॾहिं हू मुंहिंजी सिहत जो एॾो सख़्तु ख़्यालु न करे त आउं जल्द ई थुलो मतारो थी सघां थो। पर अमां इहो ॿुधंदे ई खेसि चवंदी आहे, तूं त आहीं पथर दिलि, तोखे त पंहिंजे पुट जी ज़रड़ी बि ओन कोन्हे। मूंखे बाबा वधीक वणंदो आहे छो त हू मूंसां अक्सर खिलंदो ॻाल्हाईंदो ऐं रांदि कंदो आहे, पर अमां हर वक़्तु दरका ॾींदी ऐं खाराईंदी रहंदी आहे। तव्हांखे ख़बर नाहे त हाणे मूंखे एॾी सार संभार खां नफ़रत थी वई आहे। ऐं ॿियनि ॿारनि वांगुरु रहणु चाहियां थो, जिन खे ॾींहं में फ़क़ति हिकु भेरो खाइण लाइ मिलंदो आहे, जिन लाइ नाश्तो करण बि होली या ईद जहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, जिन खे मेवा बि फ़क़ति उहे ई मिलंदा आहिनि जेके आउं खेनि पंहिंजे बाग़ मंझां चोराए ॾींदो आहियां, जेके वरनि पुॼाणा बि हिकु बेज़े खाइण लाइ सिकंदा आहिनि। मूंखे त बेज़ो हर रोज़ु खाइणो पवंदो आहे, पोइ बि ॿिया ॿार मूंखां वधीक सिहतमंद आहिनि ऐं आउं ॾाढो कमज़ोर आहियां। मां उन्हनि खां तेज़ डोड़ी त सघां थो, पर मल या अहिड़ी कंहिं ॿी ताक़त आज़माइण जे मुक़ाबले में इहे छोकिरा मूंखां वधीक ताक़त रखनि था। जॾहिं पंडित मूंखे काठियुनि वारी साहिमी में तोरे अनाज मेड़े में वरितो त अमां मूंखे ॿिया कपिड़ा आणे ॾिना, गहरे नीरे रंग जी नेकर ऐं आसमानी रंग जी शर्ट। अमां पंडित खे मुंहिंजी नई धोती ऐं ॿर पिया ॾिना। पंडित मूंखे ऐं अमां खे आशीर्वाद ॾींदो सामान खणी राही थियो। पंडित जे वेंदे ई बाबा पंहिंजे कमरे मां ॿाहिरि निकितो ऐं पुछियईं, पंडित जो ठगी जो ठाह पूरो थियो या? हा, थी वियो, अमां कावड़ ई रोखाई मां वराणियो। हाणे इन खां पोइ छा गुरुद्वारे वेंदी? हा हा, ज़रूरु वेंदसि, ऐं छो न वञा, तोखे त पंहिंजे बचे जो को फ़िकिर ई न आहे। अलाए जे कहिड़ी बीमारी सबबु मुंहिंजो राणो ॾींहों ॾींहुं लहंदो थो वञे। बाबा मूंखे मथे खां पेरनि ताईं ॾिठो ऐं अखि भञी मुरकंदे चयईं, भॻवान, पंहिंजे पुट खे का बि बीमारी न आहे सवाइ इन जे त हीउ असांजो अकेलो ऐं सिकी लधो औलाद आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं पाण हिकु ॿार ॿियो बि पैदा करियूं त। हाय राम, ॿारनि जे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि, तोखे शर्म नथो अचे? अमां कुझु कावड़, कुझु ख़ुशि, थोरो घबराईंदे ऐं कुझु शर्माईंदे चयो, आउं गुरुद्वारे वञी रही आहियां। तोखे त हर वक़्तु मस्ख़री थी सुझे, आहीं न आर्या समाजी, तुंहिंजो त को धर्म ई न आहे। अमां सनातन अक़ीदे जी पोइ लॻो हुई ऐं बाबा आर्या समाजी हो। ॿिन्ही में अक्सर ॾे वठि थींदी रहंदी हुई। कॾहिं कॾहिं इन बहस में ॿई ॼणा मूंखे बि शामिलु करे वठंदा हुआ। बाबा बहस जे आख़िर में मूंखे पंहिंजी हंज में खणी अमां खे चिड़ाईंदे चवंदो हो, मुंहिंजो पुटु त आर्या समाजी आहे, आहीं न पुटु? ऐं बाबा जी हंज में ख़ुशि थींदे चवंदो हुउसि, हा बाबा, आउं त आर्या समाजी आहियां। ऐं कॾहिं वरी अमां मूंखे पंहिंजे हंज में खणी प्यारु कंदे बाबा खे ॾेखारणु करणु चवंदी हुई, मुंहिंजो पुटु त सनातनी आहे। कीअं पुटु, तूं सनातनी आहीं न? हा। ऐं आउं ॾाढे लाड विचां अमां जी ॻिची में ॿाहूं विझी चवंदो हुउसि, हा मड़, आउं त तुंहिंजो सनातनी पुटु आहियां। अहिड़े मौक़े ते अमां ज़ुबान कढी बाबा खे चिड़ाईंदी हुई ऐं पोइ ॿई ॼणा टहिक ॾेई खिली पवंदा हुआ। मूंखे हुन रांदि मां ॾाढो मज़ो ईंदो हो। गुरुद्वारे ॾांहुं वञण जा 2 रस्ता हुआ। हिकु रस्तो त बाज़ार मंझां वेंदो हो ऐं ॿियो रस्तो असांजे बंगले जे पोएं बाग़ मंझां निकिरंदो हो। असां ॿिन्ही बाग़ वारो रस्तो इख़्तियार कयो। उहो अगस्त जो मन मोहींदड़ ॾींहुं हो। असांजे बाग़ जा सूफ़ ॻाढ़ा थियण लॻा हुआ ऐं नासपातियुनि जो रंग तारा जे मुंहुं जीअं सोनेरी थियण लॻो हो ऐं संदसि खल बि ओड़ी ई मुलायम ऐं शफ़ाफ़ ॾिसण में आई थिए। चिनार जे पननि खे ॼण बाहि छुही वरितो हुजे। सेप्टेम्बर जे महीने में चिनार जे वण जा पन बिन्ह बाहि जे उलनि वांगुरु ॼरकंदे ऐं खड़खड़ करे हेठि किरंदा
पोइ आऊं ऐं तारा उन्हनि पननि सां गॾु खेॾंदासीं। चिनार जे सोनहरी पननि जा ताज ठाहे हिक ॿिए खे पाराईंदासीं। 3 पननि खे मिलाए खे नदी जे किनारे ते उसरंदड़ सरनि जे तीलनि सां जोड़े मंझाउनि ॿेड़ियूं ठाहे नदी में छॾींदासीं। चिनार जे सोनहरी पननि वारियूं ॿेड़ियूं जॾहिं नदी में तरंदियूं आहिनि त ईअं लॻंदो आहे जीअं राजा जे महल जे तलाउ में कंवल जा गुल टिणंदा आहिनि। अॼोको सुबुह वाक़ई ॾाढो दिलकश हो। अमां ॾाढे पुरवकार नमूने सां संभाले हली रही हुई ऐं आउं संदसि चौधारी चकर काटींदो डोड़ंदो कॾहिं अॻियां थिए निकिरी वियसि त कॾहिं बीही संदसि पहुचण जो इंतज़ारु थिए कयमि त कॾहिं पुठिते पोपट झलण में लॻी थिए वियसि ऐं अमां मुंहिंजे अॻियां पोयां रहिजी वञण ते दरका ॾेई रही हुई। वाक़ई ॿारनि सां वॾी मुसीबत आहे। ख़बर न आहे त असांजा वॾा असांखां छा था घुरनि। पोइ हिते रहिजी वञूं त दरका, अॻियां निकिरूं त छींभ, गॾु था हलूं त चवंदा चंबड़ी छो पियो हली, अॻियां थी हल। कुझु सम्झ में नथो अचे त आख़िर हीअ असां ॿारनि खां छा था चाहिनि। मूंखे पूनम जी सुबुह जो गुरुद्वारे वञणु वणंदो आहे। उते माण्हू दोलनि ऐं बाजनि ते गीत ॻाईंदा आहिनि। उते हिकु अछे मथे ऐं डिघी अछी ॾाढ़ी वारो कुराड़ो हिकु थुल्हो ऐं सुहिणो किताबु खोले कुझु पढ़ंदो रहंदो आहे। जेकी कुझु हू पढ़ंदो आहे सो आउं सम्झंदो त न आहियां, पर पोइ बि उहो सभु कुझु मूंखे वणंदो आहे। छो त मूंखे ख़बर आहे त पूॼा बैदि पितल जे हिकु वॾे थाल में मलमल जे कपिड़े सां ढकियल गरम गरम हलवो ईंदो आहे ऐं आउं ॿिन्ही हथनि खे मिलाए बुक ठाहे हलवे विराईंदड़ आॾो झलींदो आहियां। हू मुंहिंजा ॿई हथ नरम गरम ख़ुशबूदार मिठे हलवे सां भरे छॾींदो आहे। आउं पंहिंजी अमड़ खे चवंदो आहियां त आउं वॾो थी गुरुद्वारे जो ग्रंथी थींदुसि, पर मां अफ़सोस मां चवंदी आहे त इहो नथो थी सघे पुट, छो त तूं असांजो हिकिड़ो ई पुटु आहीं। जेकॾहिं तुंहिंजो ॿियो भाउ बि हुजे हा त इहो मुमकिन थी सघियो थिए। उन दौर में यानी मुंहिंजे नंढपण वारे ज़माने में इहो दस्तूर हो त अक्सर हिंदू घराणनि जे वॾनि छोकिरनि खे संदन वालदेन पूॼा घरनि लाइ वक़ुफ़ करे छॾींदा हुआ। गुरुद्वारे खां ॿाहिरि कुझु फ़ासिले ते हिकु तमामु वॾो पिपर जो वणु हो। उन वण जे चौधारी पको थल्हो ठहियलु हो। उन थल्हे ते तुलसी जी कुंडियुनि जे विच में केतिरियूं ई पुराणियूं मूर्तियूं रखियलु हुयूं। ॾाढियूं सुहिणियूं मूर्तियूं हुयूं। उन्हनि मां हिकु मूर्ति त सफ़ा मुंहिंजी माउ जहिड़ी सुंदर हुई। हिकिड़ी चइनि हथनि वारी मूर्ति नाचणी जे अंदाज़ में ठहियलु हुई, पर उनजी हिकु पथर जी टंग भॻल हुई। हिकु मूर्ति जो मथो भॻल हो, सिर्फ़ु धड़ हो। उहो जिस्म उन्हनि छोकिरियुनि जे जिस्म जहिड़ो सुहिणो हो जेके रोज़ु सुबुह जो सवेर चश्मे तां पाणी भरण लाइ मथे ते मट रखी असांजे बंगले वटां लंघंदियूं आहिनि। केतिरनि ई मूर्तियुनि खे सिंदूर लॻल हो ऐं चबूतरे वेझो कंहिं ॿ बांस लॻाए काठियुनि ऐं गाह सां हिकु छपिरो ठाहे छॾियो हो जंहिं ते हिकु घिंड लटकी रहियो हो। अमां तुलसी जा पन टोड़े मूर्तियुनि जे वेझो रखिया ऐं हथु ॿधी बीह रही। मूंखे बि हथु ॿधी प्रार्थना करण लाइ चयाईं, पर आउं अखियूं खोले उन्हनि ख़ूबसूरत मूर्तियुनि ॾांहुं ॾिसंदो रहियसि। जॾहिं अमां मंदर जो घिंड वॼाइण लॻी त मुंहिंजी दिलि में बि घिंड वॼाइण जी ख़्वाहिश पैदा थी। अमां खे चयुमि, अमड़, मुंहिंजी दिलि थी चवे त आउं मंदर जो पुॼारी थियां, पोइ त मूंखे हर रोज़ु घिंड वॼाइण जी इजाज़त मिलंदी। अड़े चरिया, अमां मुरकंदे चयो, तूं पुॼारी नथो थी सघीं। छो नथो थी सघां? पाण खत्री आहियूं, ब्राह्मण न आहियूं। सिर्फ़ु ब्राह्मण ई पुॼारी थी सघनि था। खत्री पुॼारी छो था थी सघनि? इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। आख़िर सोचे सोचे मूं अमां खे चयो त पोइ आउं वॾो थी ब्राह्मण थींदसि। तूं त बिनह अहमक आहीं। अमां खिलंदे चयो, भला खत्री बि कॾहिं ब्राह्मण थी सघनि था? नामुमकिन। छो नामुमकिन आहे? इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। जेकॾहिं नंढा वॾा थी सघनि था त पोइ खत्री ब्राह्मण छो नथा थी सघनि? पर अमां खां कुझु पुछणु बेकार हो। असां ॿार रोज़ु केतिरा ई सवाल कयूं था ऐं केतिरनि ई सवालनि जा जवाब असांखे न आहिनि मिलंदा। वॾा त देवताउनि वांगुरु थियनि था, वणेनि त जवाबु ॾियनि, वणेनि त न ॾियनि, या दिलि चवेनि त मार ॾियणु लॻनि। हिन दुनिया में असां ॿारनि सां वॾो ज़ुल्म आहे। पिपर जे वण खां अॻिते निकितासीं। मूंखे ख़बर हुई त हाणे असांखे केॾांहुं वञिणो आहे। इन करे आउं ख़ुशी विचां रस्ते ते डोड़णु लॻसि। रस्तो काफ़ी डिघो हो, जंहिंजे ॿिन्ही पासे सोन जहिड़ा सोनहरी सारियुनि जा फ़सुल ऐं नंढा नंढा जंग हुआ। थोरो अॻिते काठ जूं ठहियल 2 पुलियूं हुयूं जिन जे हेठियां पाणी तेज़ी सां वही रहियो हो। ॿिन्ही पासे बेदमुश्क जा डिघा डिघा वण हुआ। वणनि मंझां जॾहिं तेज़ी सां हवा जो गुज़र थियो थिए त शरर शरर जे आवाज़ मां ईअं थिए लॻो ॼण दूर किथे मींहुं वसी रहियो हुजे।
मूंखे उहो रस्तो ॾाढो वणंदो हो। इन करे आउं अमां जे झलण जे बावजूदि बि टपा ॾींदो अॻिते डोड़ण लॻसि। साम्हूं हिकु नंढड़ी टकरी जे ओट में इंजीर जे वण हेठां मेहुनि जो धण बीठल हो। धनार वण मां इंजीर छिने धनारनि जे वात में विझी खाराईंदो पियो वियो ऐं ॿई ख़ुशी मां खिली रहिया हुआ। खेनि ॾिसी मूं सोचियो त अॼु आउं बि तारा खे अहिड़ी तरह नासपाती खाराईंदसि। इन ख़्याल सां ख़ुशि थी आउं डोड़ंदो पियो वियसि त रस्ते ते हिकु अछे रंग ऐं ॻाढ़नि अखियुनि वारो सहो मूंखे ॾिसी पंहिंजा डिघा कन सीटे रस्ते जे ॿिए पासे वारनि ॿूड़नि में भॼी वियो। मुंहिंजी दिलि चयो त काश आउं बि हिकु सहो हुजां हा ऐं आज़ादु ऐं बेफ़िकिर थी टकरनि ऐं माथिरनि में टपा ॾेई घुमंदो वठां हा। पर मुंहिंजा त माउ पीउ आहिनि, हिकु बंगलो आहे जंहिंमें 5 नौकर आहिनि जेके हर वक़्तु मुंहिंजी हिकु हिकु हरकत ते अखि रखनि था। वाक़ई माण्हू जो बचो थियण बि वॾी मुसीबत आहे। आउं सहे खे ॿूड़नि में ॻोल्हण लॻसि। अमां मूंखे अची कन खां झलियो। संदसि मुंहुं ॻाढ़ो हो ऐं साह भरिजी वियो हुअसि। केतिरी ई देरि ताईं मूंखे मुंहिंजी ख़राबु आदतुनि ते घटि वधि ॻाल्हाईंदी ऐं ॿाहुनि खां वठी गहलींदी रही। सहके जे बावजूदि बि माठ नथे कयईं। पर इहो त इन्हनि वॾनि माण्हुनि जो उसूल आहे। इहे हलण सां जल्द ई सहकी पवंदा आहिनि ऐं जल्द ई कावड़ में अची वेंदा आहिनि। खेनि सहनि, पोपटनि ऐं नोरीड़नि सां का बि दिलचस्पी नाहे हूंदी। हमेशह कावड़ नक ते रखी कंहिं गहरी फ़िकिर में ग़लतान नज़र ईंदा आहिनि। अक्सर रातिनि जो मूं अमां खे बाबा खे चवंदे ॿुधो आहे त काको हाणे वॾो थी वियो आहे, असांखे हाणे बचति करणु घुरिजे। मूं त कॾहिं बि कंहिं सहे नोरीड़े या पोपट खे बचति कंदे नाहे ॾिठो। मोड़ मुड़ी असां टकरी जे मथां पेचरे ॾांहुं हलण लॻासीं, जिते ॿेरनि जा घाटा वण हुआ, जिन जूं टारियूं कपिड़नि जे सवें मेरनि टुकरनि ऐं नंढियुनि नंढियुनि ॻंढियुनि सां भरियलु हुयूं। इहा पीर मुराद शाह जी मज़ार हुई, जंहिंजो मुजाविर कुराड़ो रमज़ान हो ऐं संदसि पुटु जीरो मुंहिंजो दोस्त हो। जीरो हर पूनम जे ॾींहुं मुंहिंजी राह ॾिसंदो हो, छो त जंहिं महिल अमां मज़ार ते न्याज़ नज़र चढ़ाइण में मशगूल थींदी हुई त आउं ऐं जीरो ॿेरनि जे वणनि हेठि लिक लिकोटी खेॾंदा ऐं ॻाढ़ा ॻाढ़ा ॿेर ख़ुश्क पननि मां ॻोल्हे खाईंदा हुआसीं। ॿेरनि जे सावनि पतनि जे झुगटनि अंदरि वेठल बुलबुलूं ॻाईंदियूं हुयूं। कोयल कूकू जी सदा हणंदी हुई। मूंखे पीर मुराद शाह जी मज़ार ॾाढी वणंदी आहे। जीरे सां खेॾण में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। कुराड़ो रमज़ान बि मूंखे ॾाढो वणंदो आहे। संदसि हथ में फिरंदड़ तस्बीह जा चिलकंदड़ ऐं शफ़ाफ़ ॻाढ़ा दाणा मुंहिंजे मन खे मोहे विझंदा आहिनि। इन ई करे जॾहिं असां मज़ार खां हेठि लही रस्ते ते आयासीं त मूं ख़ुशि थी अमां खे चयो, अमां मूं तइ कयो आहे त आउं वॾो थी मुसलमान थींदसि। मूंखे सम्झ में न थियो आयो त मूं कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई, जंहिंखे ॿुधी अमां यकदमि बाहि थी वई ऐं उते ई मुंहिंजा ॿई हथ झले मूंखे ज़ोर सां ॻल ते चमाट वाहे कढियाईं। चमाट एॾी ज़ोर सां हई हुयाईं जो आउं ज़ोर सां रड़ियूं करे रोअण लॻसि ऐं सॼी वाट रोअंदो रहियसि। अखरोट जे वणनि ते वेठल नोरीड़नि मूंखे रोअंदे ॾिठो। नंढड़ा साहा ॿूटनि मां छप हणी मूंखे रोअंदे ॾिसण लॻा। शायदि उन्हनि जी माउ बि खेनि ईअं मारींदी हूंदी। इंजीर खाईंदड़ धनार ऐं धनारनि पिणु मूंखे रोअंदे ॾिठो। अमां मूंखे चुप कराइण लाइ ॾाढा जतन कया, पर आउं बि होॾ ॿधी रोईंदो ई रहियसि त जीअं भल त सॼी दुनिया ॾिसे त आउं रोई रहियो आहियां। मुंहिंजी माउ मूंखे मारियो आहे, आउं केॾो न ॾुखीरो आहियां। ऐं ईअं रोंदे रोंदे ख़्यालनि में मूं ॾिठो त आउं हिकु नोरीड़ो बणिजी वियो आहियां ऐं अमां मूंखे ॻोल्हे रही आहे। आउं हिकु सहो बणिजी ॿूड़नि में लिकी वियो आहियां ऐं अमां पागल बणिजी मूंखे ॻोल्हण लाइ झंगली ॿूड़नि में झातियूं पाए रही आहे। आउं ॿेरनि जे झुगटनि में वेठल बुलबुल बणिजी वियो आहियां ऐं मुंहिंजी माउ मायूसी मां मज़ार जा चकर हणी रही आहे। अमां जी इहा हालत ॾिसी मुंहिंजी दिलि में हुन लाइ तर्स पैदा थियो ऐं इन ई ॾुख में आउं वधीक ज़ोर सां रड़ियूं करणु लॻसि ऐं तेसीं ताईं रोईंदो रहियसि जेसीं ताईं वापसि बंगले में पहुची बाबा मूंखे प्यारु कयो ऐं मूंखे बाग़ में खेॾण जी मोकल ॾिनाई। आउं बि इहो ई घुरंदो हुउसि। खिन पल में मुंहिंजा ॻोढ़ा सुकी विया ऐं आउं बाग़ जी कुंड में पोखियल अंगूर जी वल ॾांहुं डोड़ंदो वियसि। तारा उते ई किथे मुंहिंजो इंतज़ारु करे रही हुई ऐं आउं खेसि आवाज़ु ॾींदो ॻोल्हींदो हेॾां होॾां भॼंदो रहियसि। आख़िरकार मूंखे अंगूर जी वल जे हिकु वॾे झुगटे अंदरि तारा अंगूर खाईंदे नज़र आई। मूंखे टंग खां झले छिके ॿाहिरि कढियो ऐं संदसि वात में अंगूर जा दाणा विझण लॻसि। ही तूं छा करे रहियो आहीं, परते हट। मूं खेसि छॾे ॾिनो
ऐं खेसि ॿुधायमि त मूं धनार ऐं धनारनि खे अहिड़ी तरह इंजीर खाईंदे ॾिठो हो। चरिया त मथां चढ़ी थोरी खाराईंदा आहिनि। चङो भला, ठीकु, तूं मूंखे खाराए, ऐं तोखे थो खारायां। न, पहिरीं तूं मूंखे खाराए, तारा चयो। न, पहिरीं तूं। मूं ज़िद कंदे चयो, चङो, अकड़ बकड़ था करियूं, जंहिं ते 100 ईंदो उहो अॻु में खाराईंदो, तारा चयो। इहो चवंदे आङुर सां मुंहिंजी छाती ऐं पंहिंजी छाती खे वारे वारे सां छुहंदे चयईं, अकड़ बकड़ बम्बे बो, 80 90 पूरा 100 तूं, हाणे तूं अंगूर खाराईंदे। मूं मथे अंगूरनि खे ॾिठो ऐं हिकु सभ खां सुठो छुॻो टोड़े संदसि वात में विझण लॻसि। अकड़ बकड़ पूरा 100, अचे हाणे तूं खारा। ओचितो तारा झटि हणी मुंहिंजे हथ मां अंगूरनि जो छुॻो फुरे वठी भॼी। हू भॼंदी पई वई ऐं रड़ियूं कंदे चवंदी बि पई वई, कोन खाराईंदसि, कोन खाराईंदसि। हू अॻियां अॻियां डोड़ी रही हुई ऐं आउं खेसि झलण लाइ संदसि पोयां पोयां डोड़ी रहियो हुउसि। डोड़ंदे डोड़ंदे असांखे इहो ख़्यालु ई न रहियो त असां किथे अची विया आहियूं। जॾहिं डोड़ी डोड़ी थकासीं ऐं साही पटण लाइ बीह रहियासीं, तॾहिं वञी इहो ख़्यालु आयो त आउं पंहिंजे बंगले जे अङण में बीठो सहकी रहियो हुउसि ऐं मुंहिंजी माउ तारा खे झले ज़ोर सां चमाटूं ऐं मुकूं हणंदे चई रही हुई, निभागी कमज़ात छूत, अॼोके शुभ ॾींहं ते बि मुंहिंजे पुट सां खेॾी रही आहीं। ॾिसो त सही, आउं बि चवां त मुंहिंजो सिकी लधो पुट छो ठीकु नथो थिए। अॼु त आउं तुंहिंजूं टंगूं भञी छॾींदसि। ऐं वाक़ई अमां एॾी कावड़ में हुई जो जेकॾहिं बाबा तारा जी मदद लाइ न अचे हा त हू ज़रूरु तारा जूं टंगूं भञी छॾे हा। बाबा रोंदड़ तारा खे पंहिंजी हंज में खणी बाग़ीचे में वठी वियो ऐं संदसि झोली ॻाढ़नि ॻाढ़नि सूफ़नि सां भरे छॾियईं। सूफ़नि खे ॾिसी रोंदड़ तारा समूरी मार विसारे वेठी ऐं ॻोढ़नि भरियल अखियुनि सां सूफ़नि खे ॾिसी मुरकण लॻी। बाबा अमां खे चयो, ख़बरदार जो हाण तो मुंहिंजे पुट खे तारा सां खेॾण खां झलियो आहे। ही निभागी अछूत आहे, हू मोची जी धीउ। मोची जी धीउ आहे त छा थियो, इंसान नाहे छा? तूं पंहिंजे धर्म खे पाण वटि संभाले रख। आउं पंहिंजे पुट खे तो वांगुरु नास्तिक थियणु कोन ॾींदसि। ठीकु आहे न पुट? मूं डिॼंदे वराणियो, हा। पर मुंहिंजी नज़र तारा जे सूफ़नि भरियल झोली में खुतल हुई। तूं मुंहिंजी ॻाल्हि मञींदे न? हा, मूं आस्तगी सां चयो। पर मुंहिंजी अखियुनि में अञा ताईं तारा जी झोली में पियल ॻाढ़ा ॻाढ़ा सूफ़ नची रहिया हुआ। चङो भला ॿुधाए, तोखे कहिड़ो धर्म पसंदि आहे, मुंहिंजो या पंहिंजे पीउ जो? मूं चयो, मूंखे हू सूफ़ पसंदि आहिनि। बाबा ज़ोर सां खिली ॾिनो। मुंहिंजी माउ ज़ोर सां मूंखे हिकु चमाट हई ऐं कावड़ मां चयईं, ॿुधाए तोखे कहिड़ो धर्म वणे थो, मुंहिंजो या पंहिंजे पीउ जो? मूं रोंदे रोंदे आङुर खणी चयो, मूंखे हू सूफ़ वणनि था। इन वाक़े खे हिकु अरसो गुज़रियो आहे। ज़िंदगी जे पुल हेठां पाणी केॾी न तेज़ी सां वही रहियो आहे। 40 सालनि खां मूं कंहिं सूफ़ जे वण जी टारी ते कंहिं मुखड़ी खे टिड़ंदे न आहे ॾिठो। मुबहम उमीदुनि, अणपूरियुनि आरज़ुअनि ऐं सफ़ा ख़ुदि गर्ज़ियुनि वारनि तारीख़ ॾिघनि फिॾनि रस्तनि तां गुज़रंदे, जॾहिं बंदी खाने जी हिननि लोही सिखुनि मां जॾहिं बि पोयां मुड़ी ॾिसां थो त यादुनि जी हिन मुबहम दुनिया में मूंखे उहो ई 8 सालनि जो मासूम ॿारु नज़र ईंदो आहे, जंहिंखां संदसि माउ चमाटूं हणी हणी पुछी रही आहे, ॿुधाए तोखे कहिड़ो धर्म पसंदि आहे? ऐं उहो 8 सालनि जो अभम ॿारु चमाटूं खाईंदे बि हठीले अंदाज़ में ॻाढ़नि सूफ़नि ना आङुर खणी चवंदो आहे, मूंखे इहे सूफ़ वणनि था, मूंखे इहे सूफ़ वणनि था, मूंखे इहे सूफ़ वणनि था। जेकॾहिं असांजे नंढपण जा सपना असांजा रहबर हुजनि हा त हीअ दुनिया केॾी न मुख़्तलिफ़ हुजे हा। काश। जनवरी 1995।